नाज़रीन, केपीके जे वॾे वज़ीर सुहेल अफरीदी चयो आहे त इंसाफ़ विकिरे लाइ न हुजणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 जजनि बानी पीटीआई सां मुलाक़ात जो हुकुम ॾिनो। 3 जजनि जे हुकुम खे रद्दी जे टोकरे में उछलायो वियो। कराची में सिंध हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे सुहेल अफरीदी चयो आहे त आईनी कानून सां जेका रांदि खेॾी वई आहे उन में इदारनि जो नुक़सान थी रहियो आहे। वज़ीर आला केपीके वधीक चयो आहे त कराची सिंध ऐं सिंधियुनि जो शहर आहे। सिंध जे माण्हुनि जी दिलि वॾी आहे, महिमाननि जी इज़त कनि था। सिंधी माण्हुनि कराची में मुख़्तलिफ़ क़ौमनि खे जाइ ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। केपीके जे वॾे वज़ीर सुहेल अफरीदी चयो आहे त इंसाफ़ विकिरे लाइ न हुजणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 जजनि बानी पीटीआई सां मुलाक़ात जो हुकुम ॾिनो। 3 जजनि जे हुकुम खे रद्दी जे टोकरे में उछलायो वियो। कराची में सिंध हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे सुहेल अफरीदी चयो आहे त आईनी कानून सां जेका रांदि खेॾी वई आहे उन में इदारनि जो नुक़सान थी रहियो आहे। वज़ीर आला केपीके वधीक चयो आहे त कराची सिंध ऐं सिंधियुनि जो शहर आहे। सिंध जे माण्हुनि जी दिलि वॾी आहे, महिमाननि जी इज़त कनि था। सिंधी माण्हुनि कराची में मुख़्तलिफ़ क़ौमनि खे जाइ ॾिनी आहे।